रियासती शहीद फातिमा फरोडो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ समाजी तंज़ीम ऑल सिंध गरीब नवाज़ वेलफेयर लेडीज़ विंग जे नाइब सदर एडवोकेट शहनाज़ रांझाई वकील अमर इम्तियाज़ मेमण में राजबतुल थेबो ऐं ॿियनि जी अॻवानी में रियासती प्रेस क्लब आॾो सख़्तु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि चयो त राणीपुर जी हवेली में मासूम नियाणी फातिमा फरोडो खे बेदर्दीअ सां क़तल कयो वियो आहे। मुख्य किरदार असद शाह खे थाणे में सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि, जीअं त केस जे मुख्य जवाबदार हिना शाह खे पुलिस गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। राणीपुर जा पीर शहीद फातिमा फरोडो जे वारसनि खे केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त शहीद फातिमा फरोडो जी शहादत सां सिंध जो शऊर उजागर थियो आहे। समूरी सिंध फातिमा जे ख़ानदान सां गॾु आहे। अॼु रियासती जूं औरतूं निटण उस में इन करे गर्मीअ में निकितियूं आहिनि जो असां मज़लूम फातिमा सां गॾु आहियूं। उन्हनि वसवारनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त केस में घुरिबल समूरा जवाबदार गिरफ़्तार करे खेसि इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।